थर जे हक़ीक़ी हुस्न खे अलाहे त कंहिंजी नज़र वकोड़े वई आहे। बुख बदहाली वेचारप वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बेवसी थरी तमामु तरतंग ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। थर जे मारू माण्हुनि जो गुज़ारो ई चौपाए माल ते आहे, पर हिन महिल चौपाए माल में बीमारी अहिड़ो त वैधन कयो आहे जो भाग्यनि खे त कंगाल बणाए छॾियो आहे। त वरी ॿिए पासे थर में आयल ॾुकार सबबि मासूम ॿारड़नि में वबाई बीमारियुनि कर खंयो आहे, जंहिं सबबि मासूम ज़िंदगियूं मौत जे वर चढ़ी वयूं आहिनि। ॾिसंदे ई ॾिसंदे कंहिं माइरुनि जूं झोलियूं ख़ाली थी वयूं आहिनि। बेवस ऐं मुहताज उहे माइरूं पंहिंजे जिगर जे मासूम टुकरनि खे पाण खां कीअं धार थींदे बर्दाश्त कयो हूंदो, उहो एहसास असांजा हुक्मरान जेके एयर कंडीशन कमरनि जा हैराक हुजनि उहो किथे था ॼाणनि। पुछो उन्हनि जीजल माइरुनि खां जंहिं पंहिंजनि बचड़नि लाइ कंहिं दिलनि में ख़्वाब सांडिया हूंदा, जंहिं बचड़नि लाइ लोलियूं ॻाल्हायूं हूंदियूं, 9 महीना पंहिंजे पेट में पालण समेत केतिरो न पाण जो ख़्यालु रखियो हूंदो। उन्हनि खे कहिड़ी ख़बर त ही वेरी ॾुकार हुननि खां पंहिंजे अङण जूं समूरियूं ख़ुशियूं वेड़े सेड़े नास करे छॾींदो। थर में आयल ॾुकार ऐं भयानक मौत उन्हनि हुक्मराननि खे बि अहसासु न ॾियारे सघियो, पर ॾुख जहिड़ी ॻाल्हि उहा ई आहे त महसूमनि जे मौत ते असांजा हुक्मरान सियासत करे रहिया आहिनि। मारू माण्हुनि लाइ आयल इमदादी सामान बि पंहिंजा नवाज़ी कई पई वञे। ढोरो नारो शहर सां सालाड़ियल अछड़े थर जे पटीअ जे ॻोठ डुगाट्रीअ, दूसरियो, केलाकर, मोडाकर समेत थर जे काफ़ी ॻोठनि में अञा ताईं कंहिं बि सार न लधी आहे। न का इमदादी टीम पहुती ऐं न वरी कंहिं अवामी चूंडियल नुमाइंदे वोट वठण खां पोइ उन्हनि जे इन्हनि हालनि जी का सार संभाल लधी आहे। उहो ई सबबु आहे जो मज़लूम ग़रीब ऐं बेपहुच आहिनि मारू माण्हू, न त इमदादी सामान जेको हुननि जे इलाइक़े में अचिणो हो उहो सामान हुतां खां खजी ज़िले उमरकोट जे बैराजी पटनि ॾांहुं कामूरा पंहिंजे ख़ासि माण्हुनि ॾांहुं कीअं माणीनि हा, जॾहिं त उन सामान जा हक़दार उहे थरी आहिनि, मगर हुक्मराननि ग़रीब माण्हुनि जे मिलियल ज़कात वारे सामान ते धाड़ो हणी रहिया आहिनि। पोइ हुननि हुक्मराननि में कहिड़ी उमेद लाइजे थरवासी अखियूं अड़ाए ततल काड़नि में उस में भटकंदा लुछंदा ऐं तड़पंदा उहा ई उमेद हणी वेठा आहिनि त को मन कंहिंखे तरस पवे त उन्हनि जी वार थी पवे।